अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तफ़सील सां तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं त हाणे अॻिते रबन सां हालत थियण वारी आहे। रबन खे कुट खोली तो कमाल खान जे हथां ऐं ॿधी उनजी नुमाइश कई वेंदी, तमाशो बणायो वेंदो। मीरा ऐं रबन खे ॿधी करे ॻोठ में वठी वेंदा। छा नेक्स्ट एपिसोड में थींदो या बाद में थींदो? ऐं कमाल खान एॾो ज़ुल्म रबन जे मथां आख़िर छो थो करे? छा ओठो उनजो साथ ॾींदो रबन जो वाकई, या ओठो बि जेको आहे कमाल खान सां ॿधल आहे? सॼी कहाणी ॿुधाईंदासीं तव्हांखे दोस्तों इन नंढड़े वीडियो में। पहिरियां खे पूरो ॾिसो ऐं जी थी सघे त शायदि खुशो वीलॉग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहा हो तो इनके फॉलो लाइक शेयर भी ज़रूर कंदा। दोस्तों जेका नेक्स्ट एपिसोड अचण वारी आहे इन में तव्हां ॾिसंदव त ओठो वञी करे रबन सां मिलंदो ऐं सिधी ॻाल्हि कंदो, मां न्याणी जे करे यानी मीरा जे करे मां तोखे बचाइणु चाहियां थो, तव्हां ॿिन्ही खे हितां भॼाइणु चाहियां थो ऐं तव्हां मुंहिंजो साथ ॾियो। लेकिन रबन यकीन न कंदो ऐं मीरा भी यकीन पहिरियां न कंदी, पोइ यादि कंदी वाकई मुंहिंजी जान बचाई हुई। थी सघे तो मतां असां सां ई सच्चाई करे, लेकिन इन में भी जेको आहे ओठे जो शिर हूंदो आहे, शैतानी हूंदी आहे। और दिल सां चवंदो आहे मां तव्हांखे भॼायां थो, लेकिन इन में भी का न का हू शैतानी ऐं प्लैनिंग ऐं चाल पंहिंजी ज़रूरु रखंदो ऐं इन्हनि खे भॼाइण जी कोशिशि कंदो। ऐं होॾो वरी कमाल खान ऐं हाकिम खान खे चवंदो त रबन खां मूंखे सभ खां वधीक ख़तरो आहे, न मूंखे वारिस मां ख़तरो आहे, न रईस गफ़ार खान मां। मूंखे मारे सघे थो त रबन मारे सघे थो। ऐं इहा ॻाल्हि कंदो। रईस गफ़ार खान भी वारिस खे घुराए इहा ॻाल्हि कंदो, जे रबन तोखे उतां छॾायो आहे त असांजो फर्ज़ु बणिजे थो त असां ॿिन्ही उन्हनि खे छॾायूं, उन ॿिन्हिनि जी जान चढ़ायूं, मीरा ऐं वाह रबन जी। लेकिन हू हा कंदो। वारिस चवंदो मां तोसां गॾु आहियां। रईस गफ़ार खान खे चवंदो जीअं तूं चवंदे उअं कंदासीं। हाणे हाकिम खान भी तंग थी वियो आहे कमाल खान ऐं ओठे मां, ऐं मुहिब खे घड़ी घड़ी इहो ई चवंदो त जेको असांजी संगत जे करे मां फाथल आहियां, न त मां भी ठाह करणु चाहियां थो रईस गफ़ार खान सां। अने क़रीब वरी मुहिब मिलंदो वञी। ॾिसजो रईस गफ़ार खान सां। वीडियो पुॻो पुॼाणी ते ख़ुदा हाफ़िज़।